ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट कराची जी मच्छर कॉलोनी में हुजूम पारां क़त्ल कयल टेलीकॉम कंपनी जे ॿिनि मुलाज़िमनि एमन जावेद ऐं इसहाक पंवर जे क़त्ल केस में ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां। आवाज़ जे रिपोर्टर शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। इसहाक पंवर ऐं एमन जावेद जो बेदर्दी सां जेको क़त्ल थियो हुयो, अॼु हुन केस जी ॿुधणी थी। अदालत टेलीकॉम मुलाज़िमनि खे क़त्ल कंदड़ ॿिनि जवाबदारनि ज़ुबैर ऐं सईद जी ज़मानत वारी जेका दरख़्वास्त हुई उहा रद्द करे छॾी हुई। नेमतुल्ला जस्टिस नेमतुल्ला फलकोटो जो इहो पिणु चवणु हुयो त कातिलनि जी वीडियो पिणु मौजूदु आहे ऐं वकील जो चवणु हुयो त दहशतगर्दी तौर अदालत अॻु जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे चुकी आहे। ट्रायल कोर्ट में हिन वक़्तु ताईं एमएलए जो बयानु रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं बि शाहिदनि जा बयान पिणु रिकॉर्ड न थी सघिया आहिनि। इहो टेलीकॉम वकील कंपनी जो वकील जेको हुयो उनजो चवणु हुयो। ॿियो इहो बि चयो वियो वकील पारां त बदकिस्मती सां कराची शहर जे ॿिनि नौजवाननि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, पर अॼु ताईं मक़तूल जे वारिसनि खे टेलीकॉम कंपनी पारां हिकु रुपयो बि न मिली सघियो आहे, जॾहिं त सिंध सरकार परॾेहिनि खे जेको आहे सो मुआवज़ो ॾींदी आहे, पर कहिड़ियुनि खे मुआवज़ो न ॾिनो वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।